नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मंगसी जी 57 सालगिरह जे हवाले सां STP हाउस जाती में हिकु तक़रीब रखी वई, जंहिंमें STP जाती जे कारकुननि समाजी अॻुवाण शिरकत कई। इन मौक़े ते STP ज़िले अॻुवाण मोहम्मद अशरफ थईम, तालके अॻुवाण सलीम थईम, जनरल सेक्रेटरी अब्दुल रज़ाक थईम, समाजी अॻुवाण मंज़ूर अहमद थईम, अली मोहम्मद समेजो ऐं ॿियनि डॉक्टर कादिर मंगसी सिंध लाइ कयल जदोजहद खे साराहियो। अॻुवाण चयो त डॉक्टर कादिर मंगसी हमेशा सिंध जी आवाम जी आवाज़ खे बुलंद कयो आहे। इन कालाबाग डैम समेत ॿिनि इश्यूज़ ते आवाज़ उथारे एहतजाज कया आहिनि। असीं डॉक्टर कादिर मंगसी जे नक्शे कदम ते हमेशा हलंदा रहंदासीं। तक़रीब में 57 सालगिरह जो केक काटियो वियो। डॉक्टर कादिर मंगसी जी सिहत ऐं वॾी जमात जे लाइ दुआऊं पिणु घुरी वियूं। इन मौक़े ते कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।